बादशाह ने, शहजादा ने, वज़ीर ने, सौदागर ने, अकुलमंद ने, बेवकूफ़ ने, ठग ने, देव ने ऐं किस्सा दास्तान ॿुधण जो शौक़ु आहे त बिना कंहिं देर जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी। दोस्तों, अॼु कहाणी आहे ॾाइण ऐं 7 चोर। हिकिड़ा 7 चोर हुआ जे हमेशा पंहिंजे ॻोठ जे आस पास पिया चोरियूं कंदा हुआ। हिकिड़े भेरे पाण में सलाह कयूं त छो न हाणे देश जी चोरी छॾे परदेस जूं चोरियूं हली कजनि। उहा ॻाल्हि करे ही 7 यार पंहिंजे देश मां निकिरी झंग मोह करे उथी हलिया। सॼो ॾींहुं झंग लताड़ियूं पर खाधे लाइ कुझु बि नसीब न थियुनि। आख़िर सिज लथे महिल थकिजी पिया हिकिड़े घाटे वण जे हेठां सुम्ही रहिया। घड़ी बि कान गुज़री त ओचितो हिकिड़ी थुली मतारी बकरी अची संदनि अॻियां बीठी। हिननि खे उञ बि ॾाढी लॻी तो ख़्यालु कयूं त छो न बकरीअ खे ॾुही खीर पी ड्रव करियूं। उहो फ़ैसिलो करे हिननि बकरीअ खे झलियो ऐं हिकिड़ो ॼणो वेठो खेसि ॾुहण। बकरीअ हिन 7 चोरनि लाइ 7 वटा खीर जा ॾिना। चोर खीर जा वटा पी ड्रव करे बकरीअ खे ॿधी सुम्ही पिया। उहा बकरी का ॾाइण हुई, शिकिल बदलाए आई हुई। तंहिं आधी राति गुज़रण बाद हिकिड़ो चोर खाई छॾियो। जॾहिं सुबुह थियो त चोर निंड मां उथिया त ॾिसनि त हिकिड़ो यार खुटो पियो आहे। बकरी बि जिथे ॿधल हुई उते ॿधी पई हुई। तंहिं करे चोरनि सम्झो त शायदि असांजे यार खे का तकलीफ़ आई हुई, जंहिंजे करे भॼी वियो। बाक़ी 6 दोस्त सफ़र करण लाइ तयारु थिया। बकरी साण करे उथी हलिया। वरी जिते राति पई उते बकरी ॿधी खीर ॾुधाऊं ऐं बकरीअ 6 वटा खीर जा ॾिना। 6 दोस्त खीर जा वटा पी सुम्ही रहिया। वरी बि बकरीअ साॻी तरह राति जो हिकिड़ो चोर खाई वई। सुबुह थियो त चोरनि पाण मां वरी बि हिकिड़ो चोर खुटल ॾिसी वीचार में पइजी विया ऐं चवण लॻा इहो यार बि शायदि पंध जी तकलीफ़ खां भॼी वियो आहे। अहिड़ीअ तरह 3 मंज़िल ते 3, 4 मंज़िल ते 4, 5 मंज़िल ते 5 दोस्त खुटो। बाक़ी रहियल 2 दोस्तनि में पाण में सलाह कई त यार भेरे भेरे सां दोस्त भॼी वञण खां पोइ बकरी बि खीर जो वटो ॾियण खां घटायो आहे। तंहिं करे उहो सॼो तलसम उन बकरीअ में थो ॾिसिजे। वरी बि पक करण लाइ 2 दोस्तनि हिक ॿिए सां कसम खयां ऐं असां मां को बि भॼी कोन वेंदो। सुम्हण महिल हिक ॿिए जी चेल में पटको ॿधी कुहाड़ियूं सेरांदी रखी सुम्ही रहिया। उन लाइ जो हिकिड़ो भॼंदो त ॿिए खे ज़रूरु सुजागी थींदी। डप में वीचारनि खे निंड ई न पई अचे। निंड बि अची वरानि सो सुम्ही रहिया। का महिल थी त हिक चोर खे सुजागी थी जा खणी ॾिसे त बकरी संदसि दोस्त खे चेल ताईं ॻी वई आहे। डप में चेल में ॿधल पटके खे कुहाड़ीअ सां वढे उथी भॻो। ॾाइण जो हिन खे भॼंदे ॾिठो सा यकदमि चोर खे गिड़काए हिन जे पुठियां काइजी पई। चोर खे भॼंदे भॼंदे अची सुबुह थियो ऐं थकिजी पियो सो ॿी वाह न ॾिसी डोड़ी हिकिड़े वण ते चढ़ी वियो। ॾाइण बि छा कयो जो लेटी पेटी बकरीअ मां हिकिड़ी सुहिणी औरत बणिजी वण हेठां बीही रोअण लॻी। कज़ा सां उन मुल्क जो बादशाह बि रैयत जे ख़बरचार लहण लाइ सौदागर जो वेस में घुमंदो फिरंदो हो। अची उतां निकितो। हिकिड़ी सुहिणी ज़ाल खे रोंदो पिटींदो ॾिसी वधी आयो। अची खेसि ख़बरचार पुछियईं। जंहिं ते हिन ॼाण चयो त वण ते जेको माण्हू चढ़ियो वेठो आहे सो मुंहिंजो घर वारो आहे ऐं घरां कावड़जी आयो आहे, जंहिंखे आउं आज़ी न्याज़ी पई करियां तॾहिं बि मुंहिंजी ॻाल्हि नथो मञे। बादशाह हिन जो उन खां पुछो त छो नथो ज़ाल सां घर वञी। जवाब ॾिनो त मां उन ज़ाल खे विकण लाइ तयारु आहियां, बाक़ी हिन सां गॾिजी घर कोन हलंदो। उते बादशाह बि ॾाइण जी सूंहं ॾिसी आशिक़ थी पियो।
तंहिं पंहिंजे वज़ीर खे कन में उहो अहवालु कयो त कीअं बि करे हिन औरत खे वठी हलूं जो आउं शादी कंदुसि। तॾहिं वज़ीर चोर खां पुछियो त चङो ज़ाल जो घणो वठंदे? चयाईं त 2-4 हज़ार खपनि। वज़ीर यकदम रुपया कढी वठो ही रुपया। डप विचां चयो त रुपया वण हेठां रखो, मां पाण ई खणंदुसि। पर उन रन खे मुंहुं जे साम्हूं टारियो। वज़ीर ज़ाल खे वठी आणे बादशाह जे हवाले कयो। पोइ बादशाह ऐं वज़ीर ज़ाल सूधो पंहिंजे महलात में मोटी आया। बादशाह खे छराणियूं अॻ में ई हुयूं। सतीं शादी हिन ॾाइण सां कयाईं। बादशाह जी हिन सां ॾाढी मोहबत थी। रोज़ानो अध रात जो ॾाइण छा कंदी हुई जो बादशाह जे घोड़नि जे कुड़ में वञी हर रोज़ घोड़ो खाई उन जूं हॾियूं ॿियनि राणियुनि जे महलात जे मथां छित ते फिटी करे ईंदी हुई। अहिड़ीअ तरह जॾहिं कुड़ मां अलाए केतिरा घोड़ा खुटा, तॾहिं सहस वञी बादशाह खे ख़बर कई त कुड़ मां केतिरा घोड़ा चोराइजी विया आहिनि। बादशाह उहो ॿुधी हैरान थी वियो। पोइ केतिरो पहरो बीहारियईं त बि रोज़ घोड़ो खुटंदो वियो। आख़िर हिकिड़े ॾींहुं वझ वठी इहा ॾाइण बादशाह खे चवण लॻी त बादशाह साईं, तुंहिंजूं अॻियूं छराणियूं ॾाइणियूं आहिनि। ही घोड़ा उन्हनि खाधा आहिनि जे एतबार न अचेव त संदसि महलात जूं छितियूं जाचे ॾिसो। ॾिसनि खणी त 6 ई राणियुनि जी महलात ते हॾनि जा ढेर लॻा पिया आहिनि। सो बिना कंहिं सोच वीचार जे बादशाह हुकुम कयो त उन्हनि राणियुनि जूं अखियूं कढाए खेनि जंग जे कंहिं खूह में फिटो कयो वञे। कुदरत अल्लाह जी 6 राणियुनि खे हुयो पेटियो। सिपाही राणियुनि खे वठी जंग ॾांहुं रवाना थिया ऐं उते पहुची राणियुनि जूं अखियूं कढी हिननि खे हिकिड़े वीरान खूह में उछलाए छॾियाऊं। खूह जो पाणी अधु सुकी वियो हो ऐं अधु ज़मीन हुई। हर एक खे पुट ॼमंदो वियो। राणियूं हुयूं किन ॾींहंनि जूं बुखायल। सो जंहिं राणीअ खे ॿारु ॼमंदो उहो पूरा 6 टुकर करे खाई छॾींदियूं हुयूं। हिननि राणियुनि में सभ खां नंढी राणी ॾाढी चालाक हुई। सा पंहिंजी पतीअ वारो गोश्त जा टुकड़ा गॾु कंदी वई। आख़िर हिकिड़े ॾींहुं हिन खे बि पुट ॼाओ। तॾहिं छा कयाईं जो खेसि मिलियल पतीअ जा हिसा राणियुनि खे विरहाए ॾिनाई ऐं पाण बुखी गुज़ारे पुट जी हयाती बचाए वरिताईं। पुट खे ॾाढे प्यार ऐं मोहबत सां निपाइण लॻी, पर उहो राज़ कंहिं वक़्त खां वठी हिननि खे कोन ॿुधायो हुयाईं। नेठे ॿार जे रुअण जो आवाज़ संदसि सहेलियुनि ॿुधी वरितो ऐं पुछण लॻसि त अदी तो असांखे पंहिंजे ॿार जी पती कान खाराई छो? तंहिं ते नंढीअ राणीअ पंहिंजनि सहेलियुनि खे चयो त अदी मूं पाण खे बुख मारे तव्हां खां मिलियल ॿारनि वारो हिसो गॾु करे अव्हां खे ॾिनो। जो अव्हां खाधो, हाणे ही ॿारु पाण सभिनी जो पुट आहे। ॿियनि राणियुनि बि ॾिठो त हिन खे कुदरत बचायो आहे, तंहिं करे भली पियो पलिजे। आख़िर उहो शहज़ादो 6 राणियुनि जी धन्य पियण लॻो। थोरे वक़्त गुज़रण खां पोइ ॿारु बची वॾो थियो ऐं खूह में अंदर ई पियो रांदि रूंद कंदो हो। हिकिड़े ॾींहुं ओचितो हिकिड़ो बकरार ॿकरियुनि सां धण चारींदो उन खूह जे भरिसां अची निकितो ऐं उञनि लाहण जे इरादे सां बुको खूह में हेठि छॾियाईं। शहज़ादो यकदम बुके खे चंबड़ी पियो ऐं बकरार बि छिके खणी ॿाहिरि कढियुसि। बकरार पुछियुसि त इंसान आहीं या भूत? चयाईं त अदा इंसान आहियां, पर मूं जहिड़ा ॿिया इंसान बि खूह में केतिरे वक़्त खां कैद आहिनि, उन्हनि खे बि ॿाहिरि कढ। बकरार खे रहम पइजी वियो, तंहिं 6 राणियुनि खे ॿाहिरि कढियो। जॾहिं राणियूं ॿाहिरि निकितियूं तॾहिं छोकिरे कुझु किला काठियूं गॾु करे हिकिड़ी नंढड़ी भूंगी अॾी राणियुनि खे पनाह में विहारियो ऐं काठियूं करे रोज़ानो शहर में विकण लाइ वेंदो हो ऐं जेकी मिलंदो हुयुसि उन मां खाधे पीते जो सामान वठी ईंदो हो। हिकिड़े ॾींहुं शहर मां काठियूं विकिणंदे उन ॾाहिण शहज़ादी खे ॾिसी वरितो।
ऐं जादूअ जे ज़ोर ते सम्झी वई त उहो छोकिरो केरु आहे। तंहिं करे खेसि मारण लाइ कूड़ करे मिटीअ जा लोला पचराए तॾे हेठि रखी मथां सुम्ही पई। बादशाह जॾहिं महलात में तॾहिं रड़ियूं करण लॻी त पेट सूर मरां। तॾे जे हेठां जो मिटीअ जा पकल लोला पियल हुआ सो मथां बार अचण करे ठकाव कढण लॻा। बादशाह सम्झो त बराबरि मुंहिंजी राणीअ खे अहिड़ो को सख़्तु सूर पइजी वियो आहे जो संदसि पासीरूं पियूं भॼनि। तंहिं करे हिन खे चवण लॻो त राणी कहिड़े कोल ते तुंहिंजे पेट जो सूर लहंदो। राणीअ जवाब ॾिनो त बादशाह सलामत, हिकिड़ो छोकिरो शहर जे चौंक ते काठियूं विकण लाइ ईंदो आहे, तंहिंखे घुराए हुकुम ॾिनो वञे त शींहण जो खीरु ॾुही आणे ऐं पोइ उहो खीरु आउं पीअंदसि त सूर लही वेंदो। बादशाह कोटवाल खे हुकुम ॾिनो त यकदमि छोकिरे खे हाज़ुर कर। कोटवाल हुकुम ॿुधी रवानो थियो ऐं शहज़ादे खे घरां वठी अची शाही दरबार में हाज़ुर थियो। बादशाह हिन खे चयो त शींहण जो खीरु ॾुही मुंहिंजे राणीअ लाइ खणी अचो। शहज़ादे दिल में ख्याल कयो त बादशाह जो हुकुम नथो मञा त मौत सिर ते आहे ऐं जे शींहण जो खीरु ॾुहण लाइ थो वञा तॾहिं बि मौत जे मुंहं में वञिणो आहे। तंहिंखां बहितर आहे त हितां कंहिं अटकल सां निकिरां। सो बादशाह खे अर्ज़ु कयई त मूंखे कुझु नाणो ॾियो त मां पंहिंजे पोयनि खे ॾेई खीरु हथ करण लाइ वञा। बादशाह हिन खे 500 रुपया ॾिना। शहज़ादो पंहिंजे झूपड़ीअ में आयो ऐं कुझु ॾींहं जे खाधे खोराक जो सामान पंहिंजी माइरुनि खे ॾिनाई ऐं पाण खीरु हथ करण लाइ रवानो थियो। शहज़ादो शहर मां निकिरी हलंदो हलंदो हिकिड़े बेबान में पहुतो। पाणीअ जी उञ बेहाल करे छॾियो हुयुसि सो हेॾां होॾां निहारण लॻो। एतिरे में संदसि अखि हिकिड़ी बकरीअ ते वञी पई। दिल में ख्याल कयई त हीअ बकरी ज़रूर कंहिं पाणीअ जे चश्मे ते वेंदी, सो छो न हिन जी पुठ वठिजे। ईअं सोचे शहज़ादो बकरीअ जे पुठियां डुकंदो वियो। एतिरे ताईं जो बकरी हिकिड़े चश्मे ते वञी पहुती ऐं पाणी पीअण लॻी। शहज़ादे बि पाणी पी उञ लाथी ऐं हिकिड़े वण जे हेठां सुम्ही पियो। थोरे आराम करण खां पोइ जाखणी अखि खोले ॾिसे त हिकु शींहण चश्मे जे किनारे ते बीठल आहे, जंहिंजे हिकिड़े पेर में कंडो लॻल आहे, जंहिंजे ईज़ा खां दांहूं पई करे। अॻे ज़माने में जानवर ॻाल्हाईंदा हुआ। शींहण जी अखि जा शहज़ादे ते पई। सा रड़ करे चयई त आदम जा बचड़ा मुंहिंजे पेर जो कंडो कढ। शहज़ादे शींहण खां वाइदो वरितो त जे तूं मूंखे पंहिंजो खीरु ॾुहण ॾींदीअ त मां तुंहिंजे पेर जो कंडो कढंदुसि। शींहण सम्झी वई त ही वीचारो कंहिं वॾी मुसीबत में फाथल आहे ऐं कंहिं हिन सां का जुठ कई आहे। तॾहिं हिन शहज़ादे खे चयो त क़बूल आहे, पर हाणे तूं छा करियो? तुंहिंजे पासे में जेको बुंड पियो आहे उहो हेॾां करे रखो त मां उन ते पेर रखां ऐं पोइ तूं मुंहिंजो कंडो कढ। शहज़ादे शींहण जे चवण मूजिबि उहो बुंड वेझो आंदो ऐं शींहण उन ते पेर रखियो। कंडो निकिरण महिल शींहण खे ईज़ा आयो। तंहिं कावड़ मां बुंड खे अहिड़ो चंबो आयो जो उहो 2 अध थी पियो। पोइ शहज़ादे खे चयई त जे मां तोखे हिते खीरु ॾुहण ॾींदसि त केरु बि माण्हू उहा ॻाल्हि क़बूल कोन कंदो। तंहिं करे तूं मूं ते सुवार थी उन्हनि जे रूबरू तोखां खीरु ॾोराए हुननि खे ॾिजे। शहज़ादो उन ई ॻाल्हि ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं यकदमि टप ॾेई शींहण जे पुठीअ ते सुवार थी वेठो। हलंदे हलंदे जॾहिं उन ई शहर में पहुता तॾहिं शहर जा सभई माण्हू हीउ तमाशो ॾिसी डप खां भॼण लॻा। आख़िर शहज़ादो अची बादशाह जी कचहरीअ में हाज़ुर थियो। ॾाइण बि उते वेठी हुई। सा शहज़ादे खे जेरो जाॻींदो ॾिसी अंदर में सड़ी वई। शहज़ादे बादशाह खां
थां वठी उते जो उते शींहण जो खीर ॾुही बादशाह खे ॾिनो। जंहिं हिन खे इनाम में केतिरो खज़ानो ॾेई घर उमाणियो। शींहण बि शहज़ादे खां मोकिलाइण वक़्तु पंहिंजे कंध जा वार हिन खे ॾेई चयो त कंहिं बि ॾुखे वक़्तु हिननि वारनि खे सेकू ॾींदा आउं पंहिंजे सभिनी शींहनि समेत तुंहिंजी हाज़ुरी अची ॾींदसि। शहज़ादे बादशाह खां मिलियल इनाम वारी रक़म मां शहर में हिकिड़ी जॻह ठहिराई। माहिरुनि खे उते आणे विहारियो ऐं पाण बि आराम सां गुज़ारण लॻो। थोरनि ॾींहंनि बाद बादशाह जी ज़ाल ॾाइण वरी मकर कयो त पेट सूर मरां। बादशाह ख़्यालु कयो त हिन ज़ाल मां चङो फाथो आहियां, सो राणीअ खां पुछियईं त हिन भेरे कहिड़े नमूने पेट जो सूर लहंदो आहे। राणीअ हिन खे जवाबु ॾिनो त उहो साॻियो छोकिरो घुराए ऐं हिन खे हुकुम ॾे त घड़ियल घोड़ीअ जी कन जी मर पैदा करे अच त मुंहिंजे पेट जो सूर लहे। ॾाइण खे ख़बर हुई त उहा घोड़ी परनि जे मुल्क खां सवाइ ॿिए हंधि न हूंदी आहे। जेकॾहिं छोकिरो उन मुल्क ॾांहुं रवानो थींदो त रस्ते में ई मारिजी वेंदो। बादशाह कोटवाल खे सॾे हुकुम ॾिनो त छोकिरे खे वठी अच। कोटवाल भॼंदो आयो ऐं शहज़ादे जे घर पहुची हकल कयईं त शहज़ादो सम्झी वियो त ही बादशाह मुंहिंजी पुठ न छॾींदो, सो कोटवाल खे चयईं त मां बादशाह जो नौकर त कोन आहियां जो पंधु हलंदुसि। कोटवाल उहा ख़बर वञी बादशाह सां कई, जंहिं हुकुम ॾिनो सुवारी तयारु करे छोकिरे ॾांहुं मोकिलियो। सुवारी शहज़ादे जे घर ते पहुती ऐं हू सुवार थी बादशाह जी दरबार में पहुतो। बादशाह खे शहज़ादे ॾाढे अदब सां अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, हुकुम करियो त हाणे वरी कहिड़े कम लाइ मूंखे घुरायो अथव। बादशाह चयो त असांखे परनि जी घड़ियल घोड़ीअ जे कन जी मर खपे। शहज़ादे वराणियो, हाज़ुर पर ख़र्चो पखे लाइ 5000 रुपया खपनि। बादशाह खेसि हिकदमि खज़ाने मां पैसा ॾियाराया। जा वठी हू घर पहुतो। हिन वञण शर्त पंहिंजे माहिरुनि लाइ खाधे खोराक जो बंदोबस्तु कयो ऐं कुझु पैसा पाण सां वाट जे समर लाइ खणी माहिरुनि खां मोकिलाए उथी पंधु पियो। शहज़ादो हलंदो हलंदो झंग बियाबान लताड़ींदो आख़िर हिकिड़े ॾींहुं कंहिं बाग़ में अची पहुतो। छा ॾिसे त हिकिड़ो राकास फ़क़ीर लिबास में गहरी निंड में सुतो पियो आहे। थोरनि ॾींहंनि खां पोइ राकास निंड मां जाॻियो ऐं आदम बूई करे पुकारण लॻो। शहज़ादो बि नाना नाना करे राकास खे चंबड़ी पियो। तंहिं ते राकास हिन खे चयो त जे नाना नाना न करीं त सरियां जेॾा दाणा करे छॾियईं हा, हाणे घुर जेकी घोड़ो हुजई। शहज़ादे चयो त ख़ुदा ताला जो ॾिनो सभु कुझु आहे, फ़क़ति घड़ियल घोड़ीअ जे कन जी मर घुरिजे। राकास उहा ॻाल्हि ॿुधी यकदमि सम्झी वियो त हिन सां कंहिं ठगी कई आहे। तंहिं करे शहज़ादे खे ॾाढो सम्झायई त अबा उहो ॾुखियो कमु आहे, तुंहिंजी ऐं मुंहिंजी हाजत न आहे जो उहो कमु करे सघूं। पर शहज़ादे जे घणे सताइण ते आख़िर राकास हिन खे हिकु चिठी लिखी ॾिनी त हितां थोरे पंध ते मुंहिंजो भाउ रहंदो आहे, उन खे वञी हीअ चिठी ॾे, पोइ हू पाण ई तुंहिंजी मदद कंदो। शहज़ादो राकास खां मोकिलाए रवानो थियो ऐं हलंदो हलंदो अची उन ॿिए राकास वटि पहुतो ऐं हिन खे बि नाना नाना करे चंबड़ी वियो ऐं समूरो हाल साणस करे भाणस वारी चिठी बि हिन खे ॾिनाई। ख़त पढ़ी राकास ख़ुशि थी वियो ऐं शहज़ादे खे दिलासो ॾिनाई त सुभाणे तुंहिंजो कम जो बंदोबस्तु कबो। राकास खे शहज़ादे जी हालत ते ॾाढो रहम अची वियो, सो हिन जी चङी तरह खातेदारी कयई ऐं चयईंसि त शहज़ादा उन ॻाल्हि तां लही वञ। केतिरा तोजे जवान ओॾां विया मगर मोटिया कोन। तंहिं ते शहज़ादे चयो त नाना हिकु ॾींहुं आख़िर मरणो आहे ऐं जे मौत उन तरह लिखियल हूंदो त उते थींदो, तंहिं करे तव्हीं मुंहिंजी मदद करियो। पोइ खटनि मुंहिंजा भाग।
राकास ॾिठो त शहज़ादो कंहिं बि तरह पंहिंजी ॻाल्हि तां हेठि नथो लहे, सो हिन खे चयईं त ॿुधो, सुबुह जो मां तोखे 3 सोपारियूं पढ़ी ॾींदुसि, उहे खणी तूं परस्तान ॾांहुं रवानो थी जांइ। ॿी मां तोखे हिकु जुती ॾींदुसि जंहिं जे पाण खे परस्तान में ॾिसंदे, ऐं जुती तोखे हिकिड़े तलाउ जे भरिसां ड्रिघे वण वटि वञी पहुचाईंदी, जिते घड़ियल घोड़ी पाणी पीअण लाइ ईंदी आहे। पर शहज़ादा ध्यानु ॾेई ॿुध, मतां घोड़ीअ ते चढ़ी छा कजांइ जो बीठल वण ते चढ़ी वेही रहिजांइ। जॾहिं घोड़ी पाणीअ ते अचे तॾहिं हिकिड़ी सोपारी पाणीअ में उछलाइजांइ। सोपारी उछलाइण सां घोड़ी गुम थी वेंदी। तंहिंखां पोइ ॿी सोपारी तलाउ में उछलाईंदे त हाथी, शींहं, बघड़नि ऐं ॿियनि झंगली जानवरनि जो आवाज़ तोखे ॿुधण में ईंदो। तूं को बि डपु न करे वण ते पुख़्तो वेठो रहिजांइ। वरी 15 मिंटनि खां पोइ 3 सोपारी तलाउ में उछलाइजांइ। ईअं करण सां घोड़ी अची हाज़ुर थींदी ऐं तूं टपु ॾेई मथसि चढ़ी वेहिजांइ। पोइ जेका मर खपई सा घोड़ीअ जे कन मां कढी वठिजांइ। शहज़ादे उहे सभु ॻाल्हियूं ॿुधी दिलि में रखियूं ऐं सुबुह जो 3 सोपारियूं राकास खां पढ़ाए जुती वठी पाती त अची उन मुल्क खां निकितो। आख़िर उहो तलाउ ऐं वण नज़र आयुसि। टपु ॾेई वण ते चढ़ी वञी वेठो। घड़ी कान गुज़री त घोड़ीअ तलाउ ॾे ईंदे नज़र आयसि। हिन बि राकास जे चवण मूजिबि सोपारीअ खां कमु वरितो। जीअं राकास सम्झायो हुयुसि, पहिरीं सोपारी उछलाइण सां घोड़ी गुम थी वई। ॿी सोपारी उछलाइण सां जानवरनि जूं रड़ियूं ऐं तूफ़ान शुरू थी वियो ऐं 3 सोपारी उछलाइण सां घोड़ी वरी अची तलाउ ते बीठी। शहज़ादो यकदम टपु ॾेई घोड़ीअ ते चढ़ी वेठो ऐं संदसि कन मां मर कढण लॻो। जेतिरी हिन खे घुरबी हुई सा कढी पोइ छा कयईं जो राकास वारी जुती पाए अखियूं खणी बंदि कयूं त साॻे राकास वटि अची पहुतो। शहज़ादो कुझु ॾींहं उन वटि महिमान थी रहियो। उन खां पोइ मोकिलाए संदसि भाउ वटि अची रहियो, जंहिं बि हिन जी खातेदारी कई। आख़िर हिन खां बि मोकिलाए पंहिंजे मुल्क में अची सहेड़ियो। होॾां कोटवाल बादशाह खे हुकुम मूजिबि शहज़ादे जे अचण जी ख़बर रोज़ानो संदसि घरां पुछण ईंदो हो। हिकिड़े ॾींहुं कोटवाल खे ख़बर पई त शहज़ादो अची वियो आहे। सो ॻोल्हे वठी आयो ऐं हिन खे ॾाढी इज़त सां बादशाह वटि वठी आयो। बादशाह शहज़ादे खे ॾाढी इज़त ॾिनी। हू बि बादशाह सां निहायत अदब सां पेश आयो, छाकाणि त बादशाह संदसि पीउ हो। जा ख़बर शहज़ादे खे हुई मगर बादशाह खे कान हुई। किसो कोता बादशाह शहज़ादे खां घड़ियल घोड़ीअ जी मरु वठी हिन खे इनाम कराम ॾेई पोशाक पाराए रवानो कयो ऐं मरु वञी पंहिंजी राणीअ खे ॾिनई। जा घोड़ीअ जे कन जी मरु सुञाणे अंदर में सड़ी पची वई त हीउ छोकिरो परिंजे मुल्क मां बि बची आयो। सा अंदर में सड़ंदी रही त कीअं उन जे छोकिरे खे मारायां। आख़िर हिकिड़े तजवीज़ सम्झी आयसि त छो न शहज़ादे खे नांगनि जे मुल्क में मोकिलिजे, जिते नास थी वञे। सो 2-3 हफ़्ता रखी वरी मींहुं कयई त पेट सूर मरां। बादशाह खे जो ख़बर पई त राणीअ खे वरी बि पेट में सूर पियो आहे, सो ॾाढी ॻणती वठी वियसि त हाणे छा कजे। अहिड़ी निभागी रन सां वास्तो पियो आहे जंहिं मुंहिंजे अॻियुनि राणियुनि खे बि माराए छॾियो आहे। खेर बादशाह उहो पचाईंदो राणीअ वटि पहुतो ऐं हिन खां पुछियई त तुंहिंजे पेट जो सूर जो इलाज कहिड़ो थिए जो उन ई महिल छॾे वञई। राणीअ जवाब ॾिनोसि त हाणे मूंखे नांग जी मड़ मिलंदी त सूर छॾे वेंदो। बादशाह लाचार थी कोटवाल खे घुरायो ऐं हुकुम ॾिनाईंसि त साॻे छोकिरे खे वठी अचु। कोटवाल डुकंदो शहज़ादे जे घर पहुतो ऐं सॾे चयईंसि त बादशाह सलामत तोखे घुरायो आहे, तंहिं करे मूंसां गॾिजी हल। शहज़ादे हिन भेरे कोटवाल जो ख़राब हाल ॾिसी सवारीअ जी घुर कान कई ऐं पंधु कोटवाल सां गॾिजी बादशाह जी दरबार में अची हाज़िर थियो।
बादशाह हिन खे समूरी हक़ीक़त करे ॿुधाई। हिन दफ़े शहज़ादे बादशाह खां 10,000 रुपयनि जी घुर कई। बादशाह बि हिकदम हाउकार कई ऐं शहज़ादे खे पैसा ॾेई नांग जी मण हथ करण लाइ रवानो कयो। शहज़ादे घर पहुची वरी बि पंहिंजे माइरुनि खे सामान सड़ो गॾु करे ॾेई मण हथ करण लाइ रवानो थियो। शहज़ादो मुल्क मां निकिरी झंग मुंहुं करे उथी हलियो। आख़िर हलंदे हलंदे 2 महीननि खां पोइ अहिड़ी जाइ ते पहुतो जिथे हिन खे बलाउनि खां सवाइ ॿियो को बि माण्हू नज़र न आयो। हिन सोचियो त मुराद हासिल हितां ई थींदी। सा हेॾां होॾां वाझाइण लॻो। तां जो थोरे वक़्त खां पोइ हिन जी नज़र वञी माण्हुनि जे हिक टोले ते पई। अॻिते वञी उन्हनि सां गॾियो ऐं ख़बरुनि मां मालूम थियो त हीउ जोगी फ़क़ीर आहिनि जे मुरलीअ ते नांग रिझाए उन्हनि जी मणे हथ कंदा आहिनि। शहज़ादे खे ख़ातिरी थी वई त जंहिं मतिलब लाइ आयो आहियां सा हितां ई थींदो। उते हिन अटकल करे रोई जोगियुनि खे पंहिंजी हक़ीक़त ॿुधाई। जे हिन खे संदसि सरदार जोगीअ वटि वठी विया। जोगियुनि जो सरदार शहज़ादे जी हक़ीक़त ॿुधी ख़्याल में पइजी वियो त सम्झाई त शहज़ादो कंहिं वॾी आफ़त जे चंबे में आयल आहे जंहिं हिन खे अहिड़ा ॾुखिया सवाल चया आहिनि। जोगीअ खे कहल पइजी वई। तंहिं शहज़ादे खे दम दिलासो ॾेई चयो त बचा तूं फिकुर न कर, सुभाणे जेका बि मण तोखे घुर्जे सा खणी जाए। सुबुह थियो त जोगीअ पंहिंजी मुरली अहिड़ी सोज़ सां वॼाई जो नागनि जो सरदार नाग बि पंहिंजे बुर मां निकिरी आयो। उन जे पुठियां बि हज़ारे नाग अची गॾु थिया। जे सभिनी मुरलीअ जे आवाज़ ते मस्त थी मणियूं उॻारण लॻा। जोगीअ शहज़ादे खे चयो त बचा हाणे हज़ारे मणियूं पियूं आहिनि बिना डप ड्रा जे जेकी बि तोखे वणे सा खणी वञ। शहज़ादे यकदम 2-3 मणियूं खणी वरतियूं। पोइ थोरा ॾींहं जोगियुनि वटि रही खाइन मोकिलाए पंहिंजे घर अची पहुतो। कोटवाल बि रोज़ानो शहज़ादे जे अचण जी ख़बर रखंदो हो। हिकिड़े ॾींहुं ख़बर पयसि त शहज़ादो ख़ैर सां नांग जी मण बि खणी आयो आहे। सो हिन खे अची चयाई त बादशाह सलामत तुंहिंजे इंतज़ार में आहे। शहज़ादे शाही दरबार में अची मण खणी बादशाह खे ॾिनी। ॾाढो ख़ुशि थियो। ख़ुदा जी कुदरत जो उन विच में बादशाह अंधो थी पियो। घणेई इलाज कयाई पर को बि फ़ाइदो कोन थियो। ॾाइण जी ख़ुदि उहा मर्ज़ी हुई त बादशाह भली अंधो हुजे पर ज़ाहिरी तरह बादशाह जे अंधे थियण ते दुख ज़ाहिर कंदी हुई। आख़िर ॾाइण खे बि उहा ख़बर पइजी वई त शहज़ादो नाग जी मण खणी ख़ैर सां शाही दरबार में पहुची वियो आहे। सो सिट सटाई त बादशाह ज़रूर उहा मण खणी ईंदो पर मूंखे जो शहज़ादो माराणो आहे तंहिं करे छो न उन छोरे खे पंहिंजनि माइटनि ॾांहुं मोकिलियां जिते उहे खेसि मारे खाई खपाए छॾनि। सो उहा ॻाल्हि ॻणे जॾहिं बादशाह वटि आयो तॾहिं उन खे चयाई त मुंहिंजे पेट जे सूर जो इलाज मूंखे हाणे यादि पियो आहे। जॾहिं मां नंढी हुयसि तॾहिं मूंखे अहिड़ो साॻियो सूर पियो हो। घणनि ई इलाजनि खां पोइ मुंहिंजे माइटनि मूंखे हिकिड़ी सुती ठाहे प्यारी हुई जंहिं मां उहो सूर छॾे वियो हो। उहा सुती मुंहिंजे माइटनि वटि अञा ताईं पई आहे। तंहिं करे उन छोकिरे खे हुकुम ॾियो त मूं खां ख़त वठी वञे मुंहिंजे माइटनि खे ॾे ऐं उहा सुती वठी अचे। तंहिं खां सवाइ मुंहिंजे माइटनि वटि हिकिड़ो सुरमो बि ठहियल आहे जो अंधे माण्हू पाए त सॼो थी पए। अॻु पोइ उहो बि खयूं अचे। बादशाह उहा हक़ीक़त ॿुधी शहज़ादे खे चयो त छोकिरा राणीअ जे पेट जो सूर तॾहिं लहंदो जॾहिं तूं संदसि माइटनि खां पेट जी सूर जी सुती ऐं मूं लाइ सुरमो वठी ईंदे तॾहिं तोखे जाम इनाम ॾींदुसि। शहज़ादे बादशाह खे चयो त अव्हां जो हुकुम अखियुनि ते भली उहो ख़त ॾियो त मां रवानो थियां। ॾाइण राणी उते ॾाढी ख़ुशि थी। पोइ ख़त में लिखियाई त ही छोकिरो अव्हां ॾांहुं अचे थो जो मुंहिंजो दुश्मन आहे खेसि ख़तम करे छॾींदा।
बादशाह वो खत शहजादे खे आणे ॾिनो, जो वठी हू मोकिलाए पंहिंजे घर रवानो थियो। शहजादो वेचारो वरी माहिरनि खां मोकिलाए खत खणी ॾाइण जे मुल्क ॾांहुं रवानो थियो। हलंदे हलंदे ॾींहुं तपी वियो। गर्मीअ जी तकलीफ़ खां हिकिड़ो शाही वण ॾिसी आराम करण ऐं थोरो थक भञण जे इरादे सां उन वण जे हेठां अची वेठो। वण जी थधी छांव में खेसि निंड अचण लॻी ऐं दिलि में ख़्यालु कयईं त मंज़िल अलाए केतिरो परे आहे, छो न थोरो आराम करे वठिजे। उहो इरादो करे सुम्ही पियो ऐं घड़ीअ में निंड खणी वियसि। उन वक़्तु के परियूं सैर कंदियूं वण वटां अची लंघियूं। जा खणी ॾिसनि त हिकिड़ो सुहिणो नींगर वण हेठां गहरीअ निंड में सुतो पियो आहे। सो यकदमि हेठि लही आई ऐं हिन जी तलाशी वठण लॻियूं। तलाशीअ मां खेनि को बि ॿियो सामान हथ न आयो, फ़क़ति पटके जे पलांद में हिकिड़ो ख़त ॿधल हथ आयो न। परियूं ख़त खणी पढ़नि त लिखियो पियो आहे त हिन चिठी आणींदड़ छोकिरे खे यकदमि मारे छॾिजो। पर हिन सम्झी वरितो त ही बेगुनाह नीगर कंहिं ठॻीअ सबाम मौत जे मुंहं में पियो वञे। सो उहो ख़त फाड़े ॿियो ख़त लिखियाऊं, जंहिं में ही लफ़्ज़ लिखियाऊं त ही छोकिरो मुंहिंजो पुटु आहे। खेसि अंधनि खे सॼे करण जो सुरमो ॾींदा ऐं घणी इज़त ॾेई वापसि कंदा। पोइ उहा चिठी शहज़ादे जे पटके जे पलांद में ॿधी पाण वेंदियूं रहियूं। थोड़ी देर बाद शहज़ादो निंड मां सुजाॻ थी ऐं मंज़िल ते पहुचण लाइ तयार थियो। पंधु कंदे कंदे अची ॾाइणियुनि जे मुल्क में पहुतो। ॾाइणियुनि जो शहज़ादे खे परियां ईंदो ॾिठो से खेसि खाइण लाइ ॾंड कुटींदियूं डोड़ंदियूं आयूं। का चवे त मुंहिंजो शिकार आहे, का चवे त हज़रत सलेमान अलैहिस्सलाम मुंहिंजे लाइ शिकार मोकिलियो आहे। पर शहज़ादे छा कयो जो यकदमि पटके जे पलांद मां चिठी छोड़े खणी साम्हूं कई। ॾाइणियूं चिठी पढ़ण खे लॻी वयूं। जॾहिं चिठी पढ़ी पूरी कयाऊं तॾहिं का चवे त मुंहिंजो पोटो आहे, त का चवे मुंहिंजो सोट आहे, त का चवे त मुंहिंजो मासात आहे। अहिड़ीअ तरह शहज़ादे खे झटे वयूं। पोइ वठी वञी घर में विहारियाऊंसि। केतिरा ॾींहं त शहज़ादे जे हर हिकु ॾाइण पे महिमानी कई। घणी खातेदारीअ खां पोइ शहज़ादे हिननि खे चयो त मुंहिंजे कम जो बंदोबस्तु करियो, जो मां हाणे वञण वारो आहियां। पर ॾाइणियुनि चयसि त तूं असांजे भेण वटां आयो आहीं, जे तोखे जल्दी मोकिलींदीसीं त उहा छा सम्झंदी। मुंहिंजे पुट मां अहिड़ियूं ककियूं हुयूं जो 2-4 ॾींहं महिमानी बि न कयनि। तंहिं करे अञा बि कुझु ॾींहं तरसी असांजी महिमानी खाई पोइ वञजां। ईअं चई शहज़ादे खे तरसाए छॾियाऊं। ॾाइणियूं रोज़ानो शिकार ते वेंदियूं हुयूं। घर में हिकिड़ी पोड़ीअ खे छॾे वेंदियूं हुयूं। शहज़ादो उते वेठो पोड़ीअ सां दिलि विंदराईंदो हो। हिकिड़े ॾींहुं जझे अंदाज़ में कबूतरियूं ॾिसी शहज़ादे उन पोड़ीअ खां पुछियो त नानी, हिते कबूतरियूं घणियूं छो आहिनि। पोड़ीअ जवाबु ॾिनसि त अबा पंहिंजे कुटुंब जो साहु हिननि में पियल आहे। उते शहज़ादो सॼी ॻाल्हि सम्झी वियो त ख़्यालु आयुसि त जंहिं ॾाइण खेसि हिन मुल्क में मोकिलियो आहे, छो न उन जो साहु हथु करियां। सो वरी पुछियईं त अम्मा जो साहु छा में आहे। जवाबु मिलियुसि त हिन ॻाढ़ी कबूतरीअ में। शहज़ादे पुछी पक करे घड़ी खन खां पोइ वज वठी उन कबूतरीअ खे छॾे बाक़ी सभिनी खे वठी हिकिड़ी संदूक में विझी खणी बाहि ॾिनई त हड़ई ॾाइणियूं जिथे हुयूं उते तड़पी तड़पी मरी वयूं। बाक़ी मानस जे साह वारी कबूतरी ऐं अंधनि खे सॼे करण वारो सुरमो खणी घर ॾांहुं रवानो थियो। शहज़ादो जॾहिं घर पहुतो तॾहिं पहिरियां ई बिस्मिल्लाह करे सुरमो पंहिंजे 6 माइरुनि खे अखियुनि में विधाई त सॼियूं थी पयूं। जे हेतिरनि सालनि जा ॾुख घड़ी साथ मां विसारे धणीअ जा लख शुक्राना बजाए आणण लॻियूं। ॿिए ॾींहुं सुबुह थींदे ई शहज़ादो सुरमो खणी बादशाह जी महलात ॾांहुं रवानो थियो। बादशाह खे निहायत अदब सां सलाम करे सुरमो संदसि अॻियां रखियईं ऐं ॿुधायईंसि त राणीअ जे पेट जे सूर जी दवा बि आंदी अथमि। बादशाह घणो ख़ुशि थियो
ऐं तख़्त तां लही अची शहज़ादे खे भाकुर पाताईं। पोइ उहो सुरमो अखियुनि में विधाईं त सॼो थी पियो। हेकारे शहज़ादे जा शुकराना मञण लॻो। उन बाद शहज़ादे खे पंहिंजी राणीअ जी दवा घुरियाईं। उन ते शहज़ादे चयो त बादशाह सलामत, दवा खाइण जी तरकीब जी मूंखे ख़बर आहे, तंहिं करे आउं पाण राणीअ खे खाराईंदुसि। किसो कोता बादशाह उहा ॻाल्हि क़बूल करे खेसि महलात में राणीअ वटि वठी आयो। राणी शहज़ादे खे सलामत ॾिसी हेकारे जली वई, पर ॿाहिरियूं बनू रखी हिन खां पुछियईं त छोकर दवा आंदई? हिन चयो त हाओ। पोइ छा कयई जो उहा कबूतरी कढी बादशाह ऐं राणीअ खे ॾेखारियईं। राणी कबूतरी ॾिसी अजब में पइजी वई ऐं दिलि में चयईं त हाणे छोकिरो मूंखे ज़रूरु मारींदो। सो ॾंद कोटे हिन ॾांहुं वधण लॻी। शहज़ादे बि यकदम कबूतरीअ जी खंभराटी पटे छॾी ऐं राणीअ जी बांह पटिजी वई। वरी बि ॿी खंभराटी पटियईं त राणीअ जी ॿी बांह पटिजी वई। वरी टंग पटियईंसि त राणीअ जी टंग पटिजी वई। अहिड़ीअ तरह ॾाहिण खे मारे छॾियईं। पोइ शहज़ादे बादशाह खे समूरी ख़बर ॿुधाई। तॾहिं बादशाह खे ॾाढो ॾुख थियो त हीअ त बराबरि ॾाहिण हुई, पर मूं पंहिंजनि 6 राणियुनि खे छो महलात मां कढी छॾियो। उते शहज़ादे हिन खे दिलासो ॾिनो त आउं तव्हां खे 6 राणियुनि सां ज़रूरु मिलाईंदुसि। पोइ बादशाह उन्हीअ ते वधीक ख़ुशि थी शहज़ादे जे अॻे खां बि घणो इनाम ॾेई रवानो कयो। हाणे शहज़ादे उहे सभु ॻाल्हियूं पंहिंजनि माइरुनि खे वञी ॿुधायूं। ॿुधी ॾाढो ख़ुशि थियूं। शहज़ादे जी सॻी माउ जा सभिनी राणियुनि में नंढी हुई, तंहिं पंहिंजे पुट खे चयो त अबा तूं वञी बादशाह खे दावत ॾे, असीं पाणे थियूं बंदोबस्त करियूं। शहज़ादे त अहिड़ा ॾींहं ख़ुदा खां पे घुरिया त मां देव वारे ॾिनल वार जो इम्तिहान लहां। सो हिन उहो वार दबुलीअ मां कढी खेसि थोरो सेक ॾिनो त हज़ारे देव परियूं अची हाज़िर थिया। जिन खे हुकुम ॾिनाई त अॼोके सिज में ईंदड़ राति विच में हिकिड़ो नओं महलात तयारु करियो जो बादशाह महलातुनि जहिड़ो हुजे, ऐं हिकिड़ो अहिड़ो रस्तो तयारु कयो वञे जो नए ठहियल महलात खां बादशाह जे महलात ताईं हुजे। देवन हुकुम ॿुधंदे कम में हथ ॻंढियो। महलात में रस्तो ठही तयारु थियो। उन विच में शहज़ादो बादशाह ॾांहुं रवानो थियो ऐं उन खे वञी अर्ज़ु कयई त अवी सुभाणे सुबुह जो मुंहिंजी दावत पंहिंजे सिपाह सूदो क़बूल करियो। बादशाह निहायत ख़ुशीअ सां दावत क़बूल कई। ॿिए ॾींहुं सुबुह जो बादशाह पंहिंजे सिपाह सूदो शहज़ादे जे महलात ॾांहुं रवानो थियो। शहज़ादे महिमानीअ लाइ 7 रछियूं तयारु कराए रखियूं हुयूं। मानी खाइण वारी कोठी देवन जी मदद सां तमामु सिंगारियल हुई। आख़िर मानी आई। शहज़ादे ऐं बादशाह वेही मानी खाधी। बादशाह मानी खाईंदे महिल रोई पियो ऐं मानी बि पियो खाए। जंहिं ते शहज़ादे खेसि उन जो सबबु पुछियो। तॾहिं बादशाह वणाणियो त हीअ पकल मानी मूंखे पंहिंजी नंढी राणीअ जी यादगियारी पई ॾियाराए। सो उहा अहिड़ी मानी ठाहींदी हुई। आख़िर जॾहिं बादशाह मानी खाई ढौ कयो, तॾहिं शहज़ादे ॻीचीअ में पलांड विझी बादशाह खे चयो त साईं ही अव्हां जूं 6 राणियूं ऐं आउं अव्हां जो पुट। उहो ॿुधी बादशाह जा ताक ई लॻी विया। पोइ त ॾाढियूं ख़ुशियूं थी वियूं। वरहनि जा विछड़ियल लहज़े में मिली विया। थोरनि ॾींहंनि खां पोइ बादशाह हुकूमत जो कारोबार शहज़ादे जे हवाले करे हयातीअ जा बाक़ी ॾींहं अलाह जी इबादत में गुज़ारिया। उम्मीद आहे त तव्हांखे पसंदि ईंदी। अगरि तव्हांखे पसंदि आई आहे त महिरबानी करे असांखे हेठां कमेंट करे ॿुधाईंदा त जीअं असीं वरी नयूं कहाणियूं तव्हांखे पहुचायूं। अलाह निगहबान।